ॾंदो मां ख़बर ॾींदा हलो त ॾंदो पुलिस सियासी वॾेरे जे चवण ते हिकु दफ़ो ॿीहर खुली दहशतगर्दी हिकु गरीब मिस्किन मज़दूर मच्छी विकिरो कंदड़ सलीम मलाक खे ज़ोरी ज़बरदस्ती बेगुनाह SHO ॾंदो मुमताज़ खोसो सिपाही मोहसिन शाह गुंडागर्दी ॾिसो मच्छी विकिरो करे पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र कंदड़ सलीम मलाक ते सख़्त तशद्दुद जो निशानो बढ़ाए खंभण जी कोशिश। सलीम मलाक जी दाउन ऐं रड़ियुनि ते ॻोठाणनि जे बर वक़्त पहुचण ते पुलिस वारा सलीम मलाक मां हथ कढी भॼण में कामयाब। SSP टंडो मोहम्मद खान SHO जल्द नोटिस वठी ऐं मुलविस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं गरीब सलीम मलाक सां इंसाफ़ कयो वञे। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।